चाकर खान शाहानी पारां जेको आहे सो हिन जेके यूसी बाजारा जा रहवासी शाहानी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ आहिनि जिन ताज़ो ई जेको आहे सो पंहिंजे सरदार रफ़ीक अहमद शाहानी खे सरदार जी पग ॿुधाई आहे। उन तां चाकर खान शाहानी ऐं संदसि पुटु जेको आहे बुला खान शाहानी मछरजी पियो आहे, उन्हनि जे ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। असां शरीक थियासीं, उहा असां सां बुला खान दुश्मनी करे असांजे ज़मीन ते हथियार वारा माण्हू मोकिले पंहिंजा बाटी घाट विहारे इहो कमदार ताज मोहम्मद शाहानी माण्हू हथियार खणी अचे ज़मीन ते वेठा आहिनि। असां जहांगार थाणे ते इहा रिपोर्ट कयोसीं, इनसी कयोसीं, जहांगार जे पुलिस असांजो को बि इंसाफ़ न कयो आहे। दाड़ेल विहारियईं, बंदूक हथियार कब्ज़ो कयईं ॿनी ते। इहो मुता सबबु इहो ई आहे जो रफ़ीक खान जी पग में असां शामिलु थियासीं। ॾिए थो बाक़ाइदा ॾिए थो त तव्हांजो माल जानी नुक़सान बि कंदुसि, तव्हांजा सभु शयूं फुरींदुसि। उन असांजो बिरादर आहे, असां बिरादर जो वॾो आहे, असां पग ॿधो आहे। हिननि जी पग या हिननि जी जेका सरदारी आहे असां अॼु ॾींहं खां ख़तमु था कयूं। हिन जो मुतालबो आहे आई जी सिंध, DIG हैदराबाद ऐं SSB जामशोरो मामले जो नोटिस वठे ऐं खेनि जेको आहे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन काशिफ कुंबर सां गॾु कादर कुंबर, सिंध TV न्यूज़ 7।